आशिक नसीब पाने महबूब कर्ज करे तो पर पकवाजी केरी तरह ओ पता यार अचो केडी देर करे ओ पता यार अचो ओ न तसार न हो तको मोजा बचो केडी देर करे पता यार अचो केडी देर करे पता यार अचो न तसार न हो तको मोजा बचो केडी देर करे पता यार अचो केडी देर करे पता यार अचो न तसार न हो तको मोजा बचो केडी देर करे फरमाश है आओ हनीफ अलमानी साहब जी आई भाव गुलाम मोगेरी साहब जी अच्छा हाल करे दिल लायूं नथा जिन लायूं ता पछतायूं नथा अच्छा हाल करे दिल लायूं नथा जिन लायूं ता पछतायूं नथा बाते में ओ घबरायूं नथा घट बाते में घबरायूं नथा अच्छा कम न कंदा हूं एडो यार कचबो केडी देर करे पता यार अचो केडी देर करे ओ पता यार अचो न तसार कहो तको मोजा बचो केडी देर करे
हुस्न वाले पैमान कर हलते सीना तड़के सूरत दी मकरूरी कनू साडी गाल न सुनदे खड़के आह लगे उन्हां दी सूरत तू उन्हां दी सूरत बने ता सड़के गुलाम फरीदा जिन आशिकां दी कदर न कीती से दसे न मानन चढ़के जरा ॾाढो हुअं त शर्त ॾिसंदे जी साथ में अॼु यार बुखारी आयो वा जंहिं महफ़िल खे महकायो वा अॼु यार बुखारी आयो वा जंहिं महफ़िल खे महकायो वा